नौशरो फिरोज़ मां ख़बर ॾींदा आलो त कंडियारो भरिसां ॻोठ सईद खान खुश्क जो रहवासी नेमतुल्ला खुश्क नेशनल प्रेस क्लब ते अची एहतजाज कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नेमतुल्ला खुश्क चयो त असांजी देह जो तपेदार रमज़ान खुश्क आहे जंहिं मूं खां मई महीने में 1,30,000 रुपया फर्दी लाइ वरिता। फर्दी त न ॾिनी पर रहंदो पैसा घुरण तां असांखे मोतमार धमकियूं थो ॾे। असां वज़ीर आला सिंध DC नौशरो फिरोज़ की अपील था करियूं त फौरन तपेदार रमज़ान खिलाफ कदम खणी असांखे फिरदी कढी ॾे। मां जॻह वरिती हुई, इन लाइ मां ज़मीन खपायां पियो। हिन जे कूड़नि दिलासनि जे करे मुंहिंजी जॻह जो सौदो कैंसिल थी वियो। 5 लख रुपया टोकन ॾिनल हो, इहो टोकन बि मुदो पूरो थियण करे न मिलियो। जॻह बि खपी वई। हाणे मां परेशान आहियां। मुंहिंजो मसइलो हल नथो करे। हफ़्ते अंदरि मुंहिंजो मसइलो हल न थियो त मां DC ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। इन जो ज़िम्मेवार तपेदार रमज़ान खुश्क हूंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।